अॼु तारीख़ 12 मई 2019 भोपाल बैरागढ़ जे बोरवन में दोस्तनि जी हिकिड़ी अदबी बैठक थी रही आहे। अलीगढ़ जा उस्ताद शाइर अदीब साईं अर्जुन चावला साहब आयल आहिनि ऐं हिन महफ़िल में जेके हाज़िर दोस्त आहिनि नारी लछवाणी साईं, नंद कुमार सनमखाणी साईं ऐं भगवान बाबाणी, मां कनव शेवाणी, ऐं असां साईं अर्जुन चावला जी शाइरी जो आनंद माणे रहिया आहियूं। ॾिसूं था हींअर उहे असांखे छा था ॿुधाइनि। के घड़ियूं तर्स मां भरपूर निहारे त वठां, के घड़ियूं तर्स मां भरपूर निहारे त वठां, तुंहिंजी तस्वीर खे अखियुनि में उतारे त वठां। वाह वाह। रोक मूंखे न जे मां दिलि जी कहाणी थो चवां, पल ब पल ॿिया बि अञा लुढ़क के लाड़े त वठां। अश्क अखियुनि में लथा ग़म जो उजालो बणिजी, अश्क अखियुनि में लथा ग़म जो उजालो बणिजी, क़ब्र पंहिंजी ते के चिराग मां ॿारे त वठां। मूं ॿुधो आहे त सुपननि में जीअण सवलो आहे, मूं ॿुधो आहे त सुपननि में जीअण सवलो आहे, पंहिंजे पलकुनि ते मां सुपननि खे संवारे त वठां। तुंहिंजी ख़ुशबू खणी निकितो आहे हवा जो झोंको, तुंहिंजी ख़ुशबू खणी निकितो आहे हवा जो झोंको, कुझु त सुरहाण सिंघा आऊं खे ठारे त वठां। वाह वाह। ही शेर ख़ासि करे मुंहिंजे वीरान आंगण ते, मुंहिंजे वीरान आंगण नेठि त, मुंहिंजे वीरान आंगण नेठि त हिकु ॾींहुं ईंदे, पंहिंजे पलकुनि सां उघी आंगण बुहारे त वठां। वाह वाह वाह। पंहिंजे पलकुनि सां उघी आंगण बुहारे त वठां। ग़म त अॼु जो ई रुॻो पाले हलणु काफ़ी आहे, पर अवल फ़िक्र सुभाणे जा। वरी लाइन चयो आहे पहिरीं। ग़म त अॼु जो ई रुॻो पाले हलणु काफ़ी आहे, पर अवल फ़िक्र सुभाणे जा विसारे त वठां। हिकु तव्हांखे ॿी जेका आहे